ॿ औरतूं हिक ॿिए खे गुज़िरियल शाम जो हवालु ॾेई रहियूं हुयूं। हिकु औरत ॿिए खां पुछियो त कल्ह वारी जेका शाम हुई, गुज़िरियल जेका राति हुई, उहा कीअं गुज़री। हिकिड़ी औरत चयो त इंतिहाई बोर गुज़री, कुझु ख़ासि न हुयो। मुंहिंजो मुड़ुसु आयो, ईंदे सां मानी खाई ऐं सुम्ही पियो। उन ई औरत वरी ॿिए खां पुछियो त तव्हांजी शाम कीअं गुज़री। हुन चयो त असां त ज़बरदस्त इंजॉय कयो। मुंहिंजो मुड़ुसु आयो, असां होटल ते वियासीं, उते मानी खाधीसीं। मानी खाई ख़ूब ड्रॉक करण खां पोइ वापसि में वॾो डिघो वॉक कयोसीं। वॉक करण खां पोइ घर आयासीं ऐं घर अचण खां पोइ असां सॼे घर में मोमबतियूं जलायूं ऐं रोशन करे छॾियो। वाह, ज़बरदस्त। उन्हनि ॿिन्ही जे भरिसां ॿिए कमरे में वरी उन्हनि ॿिन्ही जा मुड़ुस पाण में ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआ। हिकिड़े मर्द चयो त जॾहिं मां शाम जो घर पहुतुसि त मुंहिंजी घर वारीअ मानी तयारु करे टेबल ते रखी छॾी हुई। ॾाढो सुकून सां वञी मानी खाधमि। मानी खाइण खां पोइ फ्रेश थी सुम्ही रहियुसि। उन ई माण्हूअ ॿिए खां पुछियो त तव्हांजी शाम कीअं गुज़री। उन माण्हूअ चयोसि त यार ॻाल्हि न पुछ, पैसा घटि हुजण जे करे बिजलीअ जो बिल न ॾेई सघियुसि। घर पहुतुमि त मानी तयारु न हुई, घर में ऊंदहि लॻी पई हुई। घरवारीअ खे वठी होटल ते वियसि, उते मानी खाधीसीं। एतिरो ख़र्चु अची वियो जो वापसीअ जो किरायो बि न बचियो। होटल खां वठी घर ताईं पंधु आयासीं। राति काफ़ी गुज़री चुकी हुई। घर पहुतासीं त घर में इंतिहाई ऊंदहि हुई। मेणबतियूं ॿारणियूं पियूं, उनखां पोइ वञी कुझु न कुझु रोशनी थी। बसि ॻाल्हि न पुछ। दोस्तो, ॻाल्हि त साॻी ई हुई जेका हिन मर्द बि बयानु कई ऐं हिन जी घरवारीअ बि बयानु कई। पर हालात कहिड़ा बि हुजनि, बयानु करण जो जेको तरीक़ेकार हुजे न, उहो स्टाइलिश ऐं आला हुजणु घुरिजे।